अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन। सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वत्तीने वज़्ज़ैतूने वतूरे सीनीन वहाज़ल बलदिल अमीन। लक़द ख़लक़नल इंसान फ़ी अहसन तक़वीम। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़र रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन। व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन व ज़ाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अजन ओ ताकुन में तालब तवारीन। अजन ओ ताकुन में अदा तालब तवारीन। आदेसी उथी वया मयूमू मारीन। जिके जी अखे जियारीन से लाहूती लॾे वया। जोगियाड़ा जहान में हिकिड़ा नूरी ॿिया नारी। जोगियाड़ा जहान में हिकिड़ा नूरी ॿिया नारी। बारी जिन बारी आऊं न जीअंदी उन्हनि रे। भर भंजूं वेई कहिड़ियूं कंदे ॻाल्हिड़ियूं। भर भंजूं वेही अदा कहिड़ियूं कंदे ॻाल्हिड़ियूं। जानी ऐं मानी मोटिया वर वनीअ ॾेई। ख़बर कान पई त ॾाज ॾिना हुस कहिड़ो। उठ नथी अवेसलो तुंहिंजे थुए मंझ थाणू। जत घुमे पियो जुव में जंहिंजो घुमे पियो घाणू। हित चरी थो लाणू हुत वेड़ बि वींदई विसरी। सब हिकिड़ो मर्तबो आवाज़ बुलंद मूंसां मिली करे महबूब जे दरबार में हदाए दुरूद पेश करियो। पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हमद सना खां बाद निहायती वाजिबुल एहतराम
साईं मौली मोहम्मद अब्बास ओठो दामत बरकातुल आलिया ऐं नाथ ख़ान हज़रात, असांजो प्यारो शागिर्द मोहम्मद हाशिम, प्यारो दोस्त ऐं भाउ मोहम्मद अशरफ ख़ासकेली, ऐं उन खां अलावा नंढा वॾा पोड़ा पक्का मुअज़्ज़िज़ सामीन हज़रात, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। तव्हां सभिनि खे ख़बर आहे त हीअ महफ़िल असांजो प्यारो माइट समझो, चाचा समझो, दोस्त समझो, मोहम्मद इसाक़ ख़ासकेली, अल्लाह पाक खेस जन्नतुल फिरदौस में आला मकाम अता फरमाए। अल्लाह साईं उन जे कब्र जे मथां पंहिंजे नूर जो नुज़ूल फरमाए। उन मरहूम जे टीए जे सिलसिले में हीअ महफ़िल मुनाकिद कई वई आहे। असां ऐं अवां अल्लाह ऐं अल्लाह जे हबीब जो ज़िक्र ॿुधाए करे ॿुधी करे आख़िर में इहा दुआ घुरंदासीं त अल्लाह साईं हिन महफ़िल जो समूरो सवाब मरहूम मग़फ़ूर जे रूहनि खे पहुचाए। अल्लाह पाक खेस आला अलीयन में जगह अता फरमाए। दोस्तो, अल्लाह पाक जे पाक कलाम मां मुझे का आयत सगोरी तिलावत कई आहे। इन आयत जे अंदर अल्लाह पाक इंसान ज़ात जे इज्जत ऐं वकार के बयान कयो आहे। इंसान ज़ात जे शान मान रुतबे के बयान कयो आहे। हालांकि अल्लाह ताला जी कमो बेश 18,000 खां भी मथे आहे मखलूकात। उन सब खां अफजल आला इज्जत वारो शरफ वारो मकाम वारो अल्लाह पाक इंसान ज़ात के बनायो। पोयां सुभान अल्लाह नथा चवनि। सुस्त न थियो, चुस्त थी वियो। मुंहिंजी अॻे तबीयत सही न आहे। अवां जेकॾहिं सुस्ती ॾेखारींदा त अवां खां वधीक सुस्त थी पवंदुसि। जेकॾहिं चुस्त थींदा त इंशा अल्लाह मदीने वारे साईं जे सदके बेड़ा पार थी पवंदा। अल्लाह जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो, वत्तीन वज़्ज़ैतून वतूर सीनीन वहाज़ल बलदिल अमीन। पाक रब पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो, वत्तीन रब के इंजीर जे वण जो कसम, वज़ैतून ऐं मां रब के ज़ैतून जे वण जो कसम, वतूर सीनीन ऐं तूर सीना जबल जो कसम। अल्लाह साईं ॾिसो इन्हनि मुअज़्ज़िज़ मुकर्रम शयुनि जो कसम खाई करे अॻियां अल्लाह पाक इंसान जे मर्तबे खे थो बयान करे। वत्तीन वज़्ज़ैतून वतूर सीनीन वहाज़ल बलदिल अमीन। आए मुंहिंजा महबूब, आए मुंहिंजा हबीब, मूंखे इंजीर जे वण जो कसम, ज़ैतून जे वण जो कसम, तूर सीना जबल जो कसम, वहाज़ल बलदिल अमीन। ऐं मुंहिंजा प्यारा महबूब तुंहिंजे पाक शहर जो कसम। लक़द ख़लक़नल इंसान फी अहसन तक़वीम। मां रब इंसान ज़ात के तमाम हसीन ऐं जमील बनायो आहे। ॾिसो अल्लाह पाक इंजीर जे वण जो कसम ऐं ज़ैतून जे वण जो कसम। हिते अवां पुछंदा अल्लाह साईं इन्हनि वणनि जा कसम छाजे लाइ खाधा? अल्लाह पाक जॾहिं आदम अलैहिस्सलाम खे जन्नत मां अल्लाह से मना फरमाई, वला तक़रबू हाज़िही शजर, ऐं आदम हिन वण खे तोखे वेझो वञणो न आहे। आदम अलैहिस्सलाम के शैतान फिसलायो, बरगलायो। आदम अलैहिस्सलाम जन्नत में गंदम जो दाणो खाई विधो। अल्लाह से आदम अलैहिस्सलाम के नाराज थी करे दुनिया ते लाथो, जन्नत मां ॿाहिरि आंदो। आदम अलैहिस्सलाम जॾहिं जन्नत खां हेठि आयो, आदम अलैहिस्सलाम जे जिस्म ते कपड़ा न हुआ।
वो मुझा दोस्तो आदम अलैहिस्सलाम जरे ज़मीन ते लथो वा इंजीर जे वण ऐं ज़ैतून जे वण मुझा दोस्तो इन्हनि छा कयो वा जो पंहिंजा पाण में गॾ थी करे पंहिंजे पतन में हज़रत आदम अलैहिस्सलाम खे पर्दो ॾिनाऊं। अल्लाह से इन्हनि वण जे मथां कावड़ियो आ नाराज़ थी पियो ऐं वण अवां खे कहिड़ी ताक़त आ हिन खे त मां रब हिन खां नाराज़ थियो आ मां रब हिन खे जन्नत मां ॿाहिरि आंदो आ अवां खे कहिड़ी जुर्रत आ अवां खे कहिड़ी ताक़त आ जो अवां आदम अलैहिस्सलाम खे पर्दो ॾिनो आ। वणनि अर्ज़ कयो ऐं असांजा मौला ऐं असांजा ख़ालिक ऐं असांजा मालिक वाके तूं आदम अलैहिस्सलाम खां नाराज़ थियो आ तो आदम अलैहिस्सलाम के जन्नत का हेठ ज़मीन ते आंदो आ पर असांजा मौला असां आदम खे न ॾिठो आ असां आदम जे पेशानी में ॿिन्ही जहान जे सरदार जो नूर ॾिठो आ। असां खे इहो गवारा नथे लॻो जे आदम जे पेशानी में मोहम्मद पाक जो नूर हुजे उ ज़मीन ते कपड़नि खां बग़ैर लहे ऐं मौला असां उन नूर खे ॾिसी आदम खे पर्दो ॾिनो आ। अल्लाह पाक खे इहा ॻाल्हि एॾी त पसंदि आया एॾी त महबूब लॻी आहे एॾी त प्यारी लॻी आहे जो राणे रब फौरन क़ुरान में इन्हनि वणनि जो कसम इन्हनि वणनि जो ज़िक्र आंदो त वत्तीने व ज़ैतूने ऐं मूंखे इंजीर जे वण जो कसम ऐं ज़ैतून जे वण जो कसम। अदा माण्हू कसम कंहिंजो खाईंदो आहे ॻाल्हायो जरा ॻाल्हायो कसम माण्हू कंहिंजो खाईंदो आहे माण्हू चवंदो आहे न कंहिंखे यार मूंखे तुंहिंजो कसम अब चवंदो आहे न छाजे करे ॿुधायो त सही यार ॻाल्हायो त सही प्यारो हूंदा सिर्फ़ु तूं ई ॻाल्हाए न अदा जेकी शइ प्यारी हूंदी आहे कसम माण्हू उनजो खाईंदो आहे। ये वण अल्लाह पाक जे दरबार में एॾा त महबूब थी विया एॾा त प्यारा थी विया जो अल्लाह पाक इन्हनि जा क़ुरान में कसम खाधा व तूर सीनीन ऐं मूंखे तूर सीना जबल जो कसम तूर सीना जबल जो कसम अल्लाह से इन जे करे खाधो त हज़रत मूसा अलैहिस्सलाम अल्लाह पाक सां कलाम कयो हम कलामी थियो ऐं वरी वहाज़ल बलदुल अमीन ऐं मुंहिंजा महबूब तुंहिंजे शेर जो कसम अल्लाह साईं खे पंहिंजे महबूब जो शेर ॾिसो केॾो प्यारो आहे। ॿी जगह ते अल्लाह साईं फरमायो ला उक़्सिमु बिहाज़ल बलद व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद ऐं मुंहिंजा महबूब ऐं मुंहिंजा हबीब मां इन जे करे कसम नथो खावां त इते मुंहिंजूं निशानियूं सफ़ा मरवो आहे आबे ज़मज़म जो खूह आहे या मुंहिंजो काबो आहे या मुंहिंजूं ॿियूं निशानियूं न व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद ऐं मुंहिंजा महबूब तूं इन शेर में जलवे अफ़रोज़ आहीं तॾहिं इन शेर जो मां रब कसम खायां थो। हाणे अवां सम्झो अल्लाह से इन्हनि टईनि मुअज़्ज़िज़ मुकर्रम शयुनि जा कसम खाई करे पोइ वरी अल्लाह से इंसान ज़ात जो चयो वलक़द ख़लक़नल इंसान फी अहसन तक़वीम ऐं मुंहिंजा महबूब मूंखे इंजीर जे वण जो कसम ज़ैतून जे वण जो कसम तूर सीना जबल जो कसम ऐं तुंहिंजे पाक शहर जो कसम त मां रब इंसानो बनायो आहे मां इंसान ज़ात के अशरफुल मखलूकात बनायो आहे। पोइ अल्लाह से इंसान खे बनाए करे पोइ इंसान खे अल्लाह पाक वरी ॿ चीज़ूं अता कयूं हिकिड़ो अल्लाह साईं इंसान खे रूह ॾिनो ॿियो अल्लाह पाक इंसान खे जिस्म अता कयूं। इंसान ज़ात जे मथां ॻाल्हि आया ज़हन में मुंहिंजे ॻाल्हि अची वई आहे हारून रशीद बादशाह ऐं बीबी ज़ुबैदा ॿई ज़ाल मुड़ुस हुआ हिकिड़े ॾियारे राति जे टाइम हुजे पंहिंजे घर में वेठा हुजनि चंड 14 जो चमकी रहियो हो त बीबी ज़ुबैदा हीअ चंड में निहारे हारून रशीद खे ज्यादा हसीन आहियां त हारून रशीद चयो त बीबी ज़ुबैदा तूं जेकॾहिं चंड खां हसीन आई त मूंखे अल्लाह जे क़ुरान मां दलील खपे जेकॾहिं अल्लाह जे क़ुरान मां तो दलील न ॾिनी त तोखे तलाक थी पवंदी अब वॾो मसइलो थी वियो न
बीबी ज़ुबैदा वेचारी परेशान थी वई, हाणे छा करे? हाणे अल्लाह जे क़ुरान मां दलील कीअं ॾे? नथी ॾे त तलाक थी थिए, ज़िंदगी जो मसइलो आहे। बीबी ज़ुबैदा खे ख़बर हुई त इहो मसइलो कंदो बहलूल दाना हल। बहलूल दाना वॾो वक़्त जो वली थी गुज़रियो आहे। अल्लाह जो कामिल बानो हिकिड़े ॾियारे हारून रशीद ऐं बीबी ज़ुबैदा ॿई उतां आया पे त बहलूल दाना छा पे कयो, मिट्टी जा घर बनाए करे रोड ते ऐलान बि चे कयां त अबा जेके जन्नत जो घर वठणो आहे उहो मूंखां वठी वञे। हारून रशीद अॻियां गुज़री वियो, बीबी ज़ुबैदा पोयां बीह रही, सोचई यार जन्नत जो घर पियो विकिणे, वठी लायांसि। टके में जन्नत जो घर वठी वरितई। बीबी ज़ुबैदा के हारून रशीद चयो, ऐं चरी त कोन थई, चरियो मस्तानो मिट्टी जा कुना ठाहे पियो विकिणे, ई तोखे कहिड़ा जन्नत में घर ॾींदो? मुंहिंजा दोस्तो, रात जो जॾहिं टाइम थियो आहे, हारून रशीद पंहिंजे घर में आराम फरमाइण लॻो आहे। निंड में जॾहिं सुतो आहे, सुभान अल्लाह, छा पियो ॾिसे? जन्नत जो सैर पियो करे। जन्नत जो सैर कंदे कंदे मुंहिंजा दोस्तो हिकिड़ी तमाम हसीन जमील महल बनी पई आहे, माड़ी बनी पई आहे। मुंहिंजा दोस्तो हारून रशीद जो उन जे मथां जॾहिं नज़र पियो आहे त उन घर जे मथां लिखल आहे ज़ुबैदा हाउस, बैतुल ज़ुबैदा, ज़ुबैदा जो घर, ज़ुबैदा हाउस, ज़ुबैदा जो घर। हारून रशीद ॾिसी हैरान थी वियो। थी त ज़ुबैदा त मुआरी घर वारी आहे, पर हीअ ख़बर न केरु आहे। ख्वाब पियो ॾिसे जन्नत जे। मुंहिंजा दोस्तो दारोगे खां तो पुछे, अदा दरबार ख़बर ॾे, हे त हसीन हसीन महलूं बनियूं पयूं, पर हीअ वॾी महल कंहिंजी बनल आहे? उन जन्नत जे मुंहिंजा दोस्तो दरबार चयो, अदा हारून रशीद, इहा बीबी ज़ुबैदा जी महल जेकी कल बहलूल दाना खां ख़रीद करे आई आहे। हारून रशीद इहा ॻाल्हि ॿुधी आहे, अख खुली पई। मुंहिंजा दोस्तो पूरी रात परेशानी में वेठो आहे। सुबुह जो टाइम थियो, बीबी ज़ुबैदा खे चयाईं, ऐं मुंहिंजी घर वारी, हल हाण हलूं हा बहलूल दाना जे लाइ। बहलूल दाना वटि आयो आहे। बहलूल दाना खे चयाईं, अदा बहलूल, अल्लाह जा कामिल बाना, बहलूल दाना को मामूली ॻाल्हि न हो। उन्हनि माण्हुनि मां हो जीअं राणे भिटाए नक्शो खेचो आहे, कशे चेल कशा अज डेल कयाऊं डबरा, लाउती लतीफ़ चए तन खे ॾियनि तसा, पो गुरूअ जे गसा पासे कन पाण खे। पिरियां जे पचार में अचे जिन आराम, दुनिया तनी लय दाम, पुछन मौसम मौत जी। ये अल्लाह जो कामिल बानो आहे, उन्हनि बाननि आहे जंहिंजे बारे में राणे रब हीअं फरमायो आहे, वल्लज़ीन यबीतून ले रब्बिहिम सुज्जदन व क़ियामा। उहे मुंहिंजा बाना जॾहिं रात थींदी आहे, माण्हू सुम्ही पवंदा आहिनि, पखी सभु मचनि, पर हंज सदाई डबरा, मारी असंदे मामरे होरण मंज रहन, लोक सुम्यो निंडू करे हो आदि डयो उडरन, अला इन्हनि पखियुनि कॾहिं सुम्ही सुख न माणियो। जॾहिं रात थींदी आहे, माण्हू सभु सुम्ही पवंदा आहिनि, हे अल्लाह वारा उथी पंहिंजे राणे रब खे यादि कंदा आहिनि, यार सां तार लॻाईंदा आहिनि। के पंजाबी वारे शाइर वरी हीअं फरमायो आहे, रात पवे तो बेदर्दानू नींद प्यारी आवे, रात पवे तो बेदर्दानू नींद प्यारी आवे, पर दर्द मंदानू याद सजन दी सुतियां जगावे। ये बहलूल दाना भी उन्हनि अल्लाह जे कामिलनि बाननि मां आहे। अल्लाह जो प्यारो बानो आहे, मजज़ूब हाल में आहे, मिट्टी जा कुना विकिणंदो हो। मुंहिंजा दोस्तो बरहाल हारून रशीद आयो आहे, ऐं अल्लाह जा कामिल बाना, कल तो ज़ुबैदा खे घर ॾिनो, अॼु मूंखे बि घर इनायत फरमा। बहलूल दाना चयो, अब्बा कल अण ॾिठे जो सौदो हो, अॼु ॾिसी करे आयो आहियूं। कल बीबी ज़ुबैदा टके में मूंखां घर वरितो, पर अॼु जेकॾहिं पूरी बादशाही ॾींदे इहो घर न मिलंदो।
छो त तुंहिंजो ईमान एतिरो कल अण ॾिठे जो सो तो अॼु तूं ॾिसी करे आयो आहीं। उहो बहलूल दाना जेको मुंहिंजा दोस्तो जन्नत जा घर कुना ठाहे विकिणंदो, जेको उन खां वठंदो उनखे अल्लाह साईं जन्नत में घर ॾींदो। त बीबी ज़ुबैदा खे जॾहिं हारून रशीद चयो त जेकॾहिं तो मूंखे क़ुरान मां दलील न ॾिनी त तूं हसीना त पोइ तोखे तलाक थी पवंदी, क़ुरान मां दलील ॾे। बीबी ज़ुबैदा मुंहिंजा दोस्तो परेशान थी वई आहे, समझी वई त ॿी कंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे, इहो कमु कंदो त बहलूल दाना कंदो। पाण बहलूल दाना वटि आया, ऐं अल्लाह जा कामिल बाना, तूं अल्लाह जो वली बानो वा, कामिल बानो वा। असल ॻाल्हि इहा आहे, राति मुंहिंजी ऐं मुंहिंजे घर वारे जी पाण में तनाज़ो थी पियो आहे, बेस मुबाहिस थी पियो आहे। मूं चयो आउं हसीन आहियां, हारून रशीद चयो चंड हसीन आहे, मूं चयो न आउं हसीन आहियां। मूंखे हारून रशीद चयो जेकॾहिं ज़ुबैदा तूं हसीन आहे त अल्लाह जे क़ुरान मां दलील ॾे, जेकॾहिं क़ुरान मां दलील न ॾिनी त तोखे तलाक थी पवंदी। हाणे इहो मसइलो हल कर, मुंहिंजे लाइ त वॾो मसइलो थी वियो। बहलूल दाना चयो तूं हल आउं अचां थो। मुंहिंजा दोस्तो बहलूल दाना उते आयो, कचेरी लॻी पई हुजे, नमाज़ पढ़ी करे फारग थिया। सभु माण्हू जॾहिं वेठा, बहलूल दाना चयो फ़ैसिलो बाद में कंदासीं, पहिरीं क़ुरान पाक जी तिलावत करणी आहे, अल्लाह जे क़ुरान जी तिलावत करणी आहे, उन खां बाद जूं ॻाल्हियूं बाद में थींदियूं। सभु मुंहिंजा दोस्तो मोज़िज़ माण्हू अची वेठा आहिनि, राज जा वॾेरा चङा मुड़ुस अची वेठा, मुंहिंजा दोस्तो आम माण्हू बि वेठा हुआ। बहलूल दाना अल्लाह जो कामिल बानो हुआ, पाण अची वेठो हुआ। सभिनि खे चयां अदा ख़ामोश थियो, मां क़ुरान जी तिलावत कयां थो, अवां ॿुधो, उन खां बाद ॻाल्हियूं थींदियूं। बहलूल दाना मुंहिंजा दोस्तो आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़ी करे पाण सूरह 3 शुरू कया। वत्तीने वज़ैतूने वतूरे सीनीन वहाज़ल बलदिल अमीन लक़द खलक़नल कमर फी अहसन तक़वीम। माण्हू हैरान थी विया, साईं क़ुरान ग़लति पियो पढ़े। उदा कुरान में ज़िक्र लक़द खलक़नल इंसान फी अहसन तक़वीम, साईं पढ़ियो लक़द खलक़नल कमर फी अहसन तक़वीम। जो साईं ईअं न आहे, साईं वरी पढ़ियो लक़द खलक़न शम्स फी अहसन तक़वीम, साईं ईअं न आहे। अब पोइ कीअं पढ़ा साईं लक़द खलक़नल इंसान, साईं खे त उनखे जवाब ॾियणो हो न। साईं पूरी आयत पढ़ी आ, वत्तीने वज़ैतूने वतूरे सीनीन वहाज़ल बलदिल अमीन लक़द खलक़नल इंसान फी अहसन तक़वीम। साईं उन्हनि खां पुछो अबा मूं लक़द खलक़नल कमर चयो, लक़द खलक़न शम्स चयो, अवां एतराज़ कयो, अवां ॿुधायो त छा आहे। उन्हनि जॾहिं ॿुधायो त साईं लक़द खलक़नल इंसान, साईं फरमायो त अल्लाह साईं ॾिसो चंड जो ज़िक्र कोन कयो आहे त अल्लाह साईं चंड खे ज़्यादा हसीन बनायो आहे, सिज जो ज़िक्र कोन कयो त अल्लाह साईं सिज खे ज़्यादा हसीन बनायो आहे। हिते ज़िक्र कंहिंजो आहे, ज़िक्र इंसान ज़ात जो आहे। लक़द खलक़नल इंसान फी अहसन तक़वीम, यानी अल्लाह पाक इंसान ज़ात खे हसीन ऐं जमील बनायो आहे। त हाणे अवां जे मथां फ़ैसिलो आहे। बहलूल दाना हुनखे चवणु लॻो अब अवां ॿुधायो त बीबी ज़ुबैदा इंसान आहे या न। सभिनि माण्हुनि चयो साईं हा इंसान आहे। बहलूल दाना चवणु लॻो बाबा बीबी ज़ुबैदा जेकॾहिं इंसान आहे त क़ुरान मां दलील मिली वई, अल्लाह साईं इंसान खे हसीन बनायो आहे, चंड खां सिज खां अल्लाह साईं इंसान खे हसीन बनायो आहे, ज़ुबैदा खे तलाक न थींदी। उहा ॻाल्हि सम्झ में आहे अलाए कोन। अल्लाह से इंसान के अशरफुल मखलूकात बनायो, पोइ अल्लाह से इंसान के ॿ चीज़ूं अता कयूं, हिकिड़ो रूह, ॿियो जिस्म। अल्लाह पाक रूह जी भी ग़िज़ा पैदा फरमाए, जिस्म जी भी ग़िज़ा पैदा फरमाए। जिस्म जे अल्लाह पाक खाधो पीतो पैदा फरमायो, आब हवा बाए। मुंहिंजा दोस्तो जेके ज़रूराती शयूं सभु अल्लाह पाक जिस्म जे लाइ पैदा कयूं। जीअं मुंहिंजा दोस्तो जिस्म जे लाइ ग़िज़ा खाधो आहे, पाणी आहे, आब हवा आहे। जेकॾहिं जिस्म खे इहे न मिलंदा, जिस्म सड़ी खाक थी वेंदो, राख थी वेंदो। अहिड़े तरीक़े सां अल्लाह पाक रूह जी भी वरी ग़िज़ा पैदा फरमाए छॾी। जिस्म जी ग़िज़ा छा आहे? खाधो पीतो, पाणी, खाधो। जेकर इहे जिस्म खे अदा न मिलंदा त जिस्म सड़ी ख़त्म थी वेंदो। अहिड़े तरीक़े सां अल्लाह से रूह जी भी ग़िज़ा पैदा फरमाई।
रूह जी। अब अवां मूंखे ॿुधायो, हिकिड़ो सवाल करियां, जिस्म क़ीमती आहे या रूह क़ीमती आहे? अवां ॿुधायो ज़रा, ॻाल्हायो अदा। ॿई कीअं? हिकिड़ो हिकिड़े पासे वञो, ॿिन्ही पासे न। अब रूह जेकॾहिं जिस्म मां निकिरी वञे त पोइ जिस्म के कम जो आहे? के कम जो कोन्हे न, मिट्टी जो पुतलो आहे मिट्टीअ में, ठीकु आहे। असल क़ीमती चीज़ रूह आहे। हाणे अवां सम्झण जी कोशिश करियो, अल्लाह से जिस्म जी भी ग़िज़ा पैदा फरमाई, रूह जी भी ग़िज़ा पैदा फरमाई। जिस्म जी ग़िज़ा खाधो पीतो, ए जेकॾहिं जिस्म खे न मिले त जिस्म सड़ी खाक राख बणिजी पवंदो। रूह जी ग़िज़ा कहिड़ी आहे? अल्लाह जे क़ुरान खां था पुछूं। अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमायो, अला बेज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब। खबरदार, बेशक जॾहिं अवां पंहिंजे दिलियनि खे मुंहिंजे ज़िक्र सां इत्मिनान ॾींदा करियो, मुंहिंजे ज़िक्र सां पंहिंजे दिलियनि खे राहत ॾींदा कयो, मुंहिंजे ज़िक्र सां अवां पंहिंजे दिलियनि खे सुकून चैन ॾींदा कयो। जिस्म जी ग़िज़ा खाधो पीतो आहे, रूह जी ग़िज़ा अल्लाह जो ज़िक्र आहे। अवां खे ख़बर भी आहे त जिस्म खां रूह क़ीमती आहे, पोइ असां बाबा कंहिंजी ग़िज़ा तलाश कंदा आहियूं? ज़रा ॻाल्हायो। जिस्म जी। असांखे ख़बर भी आहे त जिस्म के कम जो कोन्हे, मेन चीज़ रूह आहे। रूह जी असां ग़िज़ा कॾहिं तलाश करण जी कोशिश कई आहे? जीअं जिस्म खे ग़िज़ा न मिले, जिस्म सड़ी खाक राख बणिजी पवंदो, अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं रूह खे ग़िज़ा न मिले त दिलि भी मुर्दा बणिजी पवंदी। तॾहिं त के आशिक़ फरमायो सुभान अल्लाह, चओ त ॿुधायां। न दुनिया से न दौलत से, न घर आबाद करने से, न दुनिया से न दौलत से, न घर आबाद करने से, दिल को तसल्ली मिलती है खुदा को याद करने से। दिल को तसल्ली मिलती है खुदा को याद करने से। अब जिस्म जी ग़िज़ा छा आहे? ॻाल्हायो। खाधो पीतो। रूह जी ग़िज़ा छा आहे? अल्लाह जो। हाँ, ये ॻाल्हाईंदा हलियो। रूह जो ग़िज़ा अल्लाह जो ज़िक्र आहे। असां हमेशा जिस्म जे पुठियां हूंदा आहियूं, कुकड़ खियूं, बकर खियूं, अॼु ही खपे, अॼु हू खपे। कॾहिं ईअं न सोचो आहे यार बरकात वञी नफ़ल पढ़ी राणे रब जे अॻियां सरब सुजूद थी करे मालिक मिठे खां कुझु घुरी त ॾिसूं। अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमाइंदो, हम तो माइल बकरम है कोई साइल ही नहीं, हम तो माइल बकरम है कोई साइल ही नहीं, राह दिखलाए किसे कोई रहवे मंजिल ही नहीं, राह दिखलाए किसे कोई रहवे मंजिल ही नहीं। मुझा दोस्तों, अल्लाह पाक जिस्म के भी पैदा फरमायो, रूह के भी पैदा फरमायो, रूह जी भी ग़िज़ा पैदा फरमाई, जिस्म जी भी ग़िज़ा पैदा फरमाई। वो अल्लाह पाक इंसान ज़ात के खबरदार करण जे लाइ वरी ऐलान फरमायो, ऐ मुझा बानो याद रखजो, अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। इंसानो खबरदार मां रब आया फरमायो वा त मौत की भी पैदा फरमायो वा त मां रब ॾिसां मां केर तो सुठा अमल करे। अल्लाह से इंसान के हसीन जमील बनायो, पोइ अल्लाह से वरी मौत ऐं ज़िंदगी के भी पैदा फरमायो इंसान के आज़माइण जे लाइ। असां कॾहिं इहो सोचो न आहे, असां इहो कॾहिं न सोचियो आहे त यार असांजे मथां बि मौत अचणो आहे। कई असांजा अज़ीज़ करीब मिट माइट हीअ दुनिया फानी छॾे हलिया विया, अब असां कॾहिं सोचियो आहे? अब तवजा हेॾां हिकिड़ो लाउड नथो हले, ॿियो अवां ॻाल्हायो वेठा पाण में, ॿियो मुआरी नड़ी बि कमु नथी करे, कमु कीअं हलंदो?
अल्लाह से फरमायो अल्लज़ी खलक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। मां रब जिंदगी के भी पैदा फरमायो आ तो मौत के भी पैदा फरमायो आ। बी जगह ते बियो सिपारो सूरह बकरा अल्लाह जी ज़ात बाबरकात ही फरमायो वलनबिलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ वल जू'i व नक्सिम मिनल अमवाल वल अनफुसि वस्समरात व बश्शिरिस साबिरीन। ऐ मुजाबाना मां रब तो के हसीन जमील बनायो वा, शरफ वारो बनायो वा, इज्जत रुतबे वारो बनायो वा, मान शान वारो बनायो वा। पर मुजाबाना अहे बई जहान मां रब तुझे ला पैदा फरमाया। हे अजब अजब रंग, हे कतियों कुतुब तारा, हे हजर शजर जमीन आसमान जमादात समंदर मछलियों वनटण बूटा सब मां रब तुझे ला पैदा फरमाया। पर याद रखजे अम्मा याद रखजे हिकड़ो एड़ो भी दी इंदो जो मां रब तुझे मथा इम्तिहान आणींदस, आज़माइश आणींदस, तोखे आज़माईंदस। वलनबिलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ, मां रब केड़े न केड़े तरीके सां तोखे आज़माईंदस। अलबत्ता तहकीक पो मां रब जॾहिं तोखे आज़माईंदस तोखे मां बुख नहीं करे आज़माईंदस, तुझे माल में कमी करे आज़माईंदस, तुझे जान जी आज़माइश ईंदी, तुझे फलन फ्रूटन में खेतियुनि ॿाड़ियुनि में आज़माइश ईंदी। पोइ जेको इन्हनि आज़माइशनि जे मथां इम्तिहाननि जे मथां इस्तक़ामत सबर खां कम वठंदो वा पोइ इन्नल्लाह मअस्साबिरीन, मां रब उन्हनि सां गॾिजी पवंदो आहियां जॾहिं उन्हनि जे मथां इम्तिहान ईंदो वा। हीअं चवंदा आहिनि कालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन, असां अल्लाह जा आहियूं, अल्लाह जे तरफ़ मोटणो वा। ऐं मुंहिंजा बाना यादि रखजे मां रब है भई जहान तुंहिंजे लाइ पैदा फरमाया पर तोखे पैदा करण जो हिकिड़ो मक़सद ख़ासि आहे। वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून, ऐं मुंहिंजा बानो मां जिन्ननि खे ऐं इंसाननि खे सिर्फ़ पंहिंजी इबादत जे लाइ पैदा फरमायो वा। हे भाई जहान अवां जे लाइ ज़मीन आसमान हजर शजर कतियूं कुतुब तारा हे अजब अजब रंग, पर अवां खे मां सिर्फ़ पंहिंजी इबादत जे लाइ पैदा फरमायो वा। उन ॾींहं खे बि यादि रखजो या अय्युहन्नास इन्नक कादिहुन इला रब्बिक कदहल फमुलाकीह, ऐ इंसानो हिकिड़े ॾियारे डोड़ी करे अवां खे मां रब जी दरबार में पेश थियणो वा। अब अल्लाह जे दरबार में पेश थींदा पोइ कहिड़ो हाल थींदो। मौत ते को भरवसो आहे, कुल्लो नफ्सिन ज़ाइक़तुल मौत, हर इंसान के मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे। कुल्लो मन अलैहा फान, अल्लाह से फरमायो जेका भी न दुनिया जे मथां शइ आहे सब फानी आहे, सबके फना थियणो आहे। आगाह अपनी मौत से कोई बशर नहीं, आगाह अपनी मौत से कोई बशर नहीं, अरे सामान 100 बरस का है पल की खबर नहीं। उजड़ गए वो बाग, उजड़ गए वो बाग जिसके लाख माली थे, सिकंदर जब दुनिया से गए तो दोनों हाथ खाली थे, सिकंदर जब दुनिया से गए तो दोनों हाथ खाली थे। अब आखिर खणी वयो कुछ, कई असांजा अजीज करीब मिट माइट अहबाब अकारिब नंढा वॾा कई इंसान हीअ दुनिया छॾे विया, कई हसीन, कई सुहिणा, कई वॾेरा, कई वुज़रा, कई उमरा, कई मुंहिंजा दोस्तो कहिड़े कहिड़े क़िस्म जा माण्हू हीअ दुनिया छॾे हलिया विया। कि आशिक़ वरी हीअं फरमायो हाय हाय उॾामी बुलावी अड़ा ऐं गुलन गुलज़ार अॼु कोन्हे, मरी विया मोर माझियड़ा ओ हंजन हूंगार अॼु कोन्हे, छॾे राणियूं वियारणा सुता सियाणा वञी सुन में, छॾे राणियूं वियारणा
सियाणा सुता सियाणा वनी सुन में चढ़िया जे घोड़न ते ओ चढ़िया जे घोड़न ते संदन हसवार अज कोने उडामी बुलावी अड़ा है गुलन गुलजार अज कोने लॾे विया मोर माझी अड़ा अदा हंजन हूंगार अज कोने लॾे लाखीड़ा लख वियाड़ा अजब इंसान ॾिस कहिड़ा लॾे लाखीड़ा लख वियाड़ा अजब इंसान ॾिस कहिड़ा हुआ सुहिणा त सूरत में हुआ सुहिणा त सूरत में संदन सिंगार अज कोने उडामी बुलावी अड़ा है गुलन गुलजार अज कोने लॾे विया मोर माझी अड़ा अदा हंजन हूंगार अज कोने ओ ताकूद से अब्दुल्ला करे विया खान से खाली ओ ताकूद से अब्दुल्ला करे विया खान से खाली हुआ सुहिणा त सूरत में उहा महफिल उहा मजलिस पर उहा ललकार अज कोने उडामी बुलावी अड़ा है गुलन गुलजार अज कोने मरी विया मोर माझी अड़ा हंजन हूंगार अज कोने कई अजीज करीब मिट माइट ही फानी दुनिया छड़े हलिया विया हिकड़े ॾियारे असांजे मथां बि मौत अचणो आहे कुल्लु मन अलैहा फान हिन दुनिया जे मथां जेका भी चीज आ फानी आ मुझा दोस्तों बुजुर्गो अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमाइंदो आ ऐ इंसान हे भई जहान मां रब तुंहिंजे लाइ पैदा फरमाया तो के हसीन ऐं जमील बनायो आ तो के सिर्फ मां पंहिंजी इबादत जे लाइ पैदा फरमायो आ ऐ मुझा बाना उन ॾींहं के भी याद रख जॾहिं मां रब आलम अरहा में सभिनि रूहनि खे कठे करे पुछो हो अलस्तो बे रब्बिकुम छा मां अवां जो रब न आहियां तॾहिं अवां सभिनि जवाब ॾिनो कालू भला हाओ मौला तू असा जो रब वा उते त वायदा वचन करे आए हुए हिन दुनिया में अची करे तो असा के विसारे छड़ियो वा ऐ मुंहिंजा बाना तो हिन दुनिया में अची करे मुखे विसारे छड़ियो वा तॾहिं त सिंध जे सरताज सुहिणे भिटाए फरमायो त झूपन में जागियन खे पवारन जे पियो ओ झूपन में जागियन खे पवारन जे पियो गालियूं गुण संदन मुंहिंजे रूह में रहियूं ओ झूपा केड़ा आलम अरवा वारा अल्लाह से तमाम रूहन के कठे करे तमाम इंसान के कठो करे अलस्तो बे रब्बिकुम मुझा बाना छा मां अवां जो रब न आहियां सबन जवाब ॾिनो कालू भला हा मौला तू असां जो रब आ उते असां वायदा वचन करे आयासीं कसम खाई कुर्ब जा तो जेके कौल कया विसरी से वया अज तोखां तुंहिंजा वायदा उते जेके असां वायदा वचन करे आयासीं हिन दुनिया में असां अची राणे रब के विसारे छॾियो तॾहिं त सिंध जे सरताज फरमायो झूपन में जागियन से पवारन जे पियो गालियूं गुण से संदन मुंहिंजे रूह में रहियूं हाय हाय हिन
हालन से हाय हाय हिन हालन से ओ किया वेड़ी चे वना तन मारुन जा म्या उमर आहिन हर घना ओ तन मारुन जा म्या उमर आहिन हर घना अदा मारू बिचाए से अल्लाह जी जात के पियो चवे उमर पंहिंजे नफ्स के पियो चवे आए उमर तन मारुन जा केड़ा करमन असा हेडा बदकार किना कोजा पोबराणो रब पर्दो रखियो वेठो आ अग्या बेटा सही फरमाए तो झूपन में ओ जांगिन के असल न आऊं जाई तोहमत मुही जीतन ते हूं तन हदाई आई अब ये तोहमत केड़ी समझण जी कोशिश कजो अल्लाह से जरे इंसान के पैदा दे फरमायो मलाइकन अर्ज कयो मौला नहनो नो सब्बिहु बिहम्दिका व नुक़द्दिसु लक ऐ असां जा मौला असां तुंजी तस्बीह तहलील करण जे ला काफी आयो ऐ मौला असां तुंजी इबादत करण जे ला काफी आयो इन इंसानन के पैदा न फरमा ए फितना कंदा फसाद कंदा खून रेज़ियूं कंदा ए ज़िनाऊं कंदा शराब नोशी कंदा चोरियूं कंदा मौला इन इंसानन के पैदा न फरमा असां मलाइक तुंजी इबादत जे ला काफी आयो अल्लाह से फरमायो इन्नी आलमु मा ला तालमून ऐ मुजा मलाइको जेको मां रब जाना तो अवां नथा जानो असल अल्लाह पाक के तो इंसान ज़ात में पंहिंजे महबूब के आणो हो ई तोखे मुखे जेको शान मिलियो आहे मदीने वारे साईं जो सदको आहे हाय हाय तॾहिं त बाबा मेरली शाह फरमायो न उस सूरत नू मैं जानो आखा या जाने जहां आखा ओ सच आखा ते रब दी शान आखा जिस शान तू शाना सब बढ़िया किथे महरो अली किथे तेरी सना गुस्ताख अखियां किथे जालड़िया महबूब साईं जो शान आ जिनजे शान जे सदके अल्लाह साईं पूरी दुनिया के इज्जत ॾिनी आ तो मुझा दोस्तो जरे इंसान ज़ात के अल्लाह पाक पैदा बे फरमायो आदम अलैहिस्सलाम के मलाइकन डोरा बोडनु मौला के पैदा न कर ए खून कंदा ज़िनाऊं कंदा चोरियूं कंदा फितना फसाद कंदा उनके पैदा न कर अल्लाह से फरमायो अवां जी नजर खूनी जे तरफा अवां जी नजर ज़ानीन जे तरफा अवां जी नजर शराबीन जे तरफा अवां जी नजर फसादीन जे तरफा पर मुंहिंजी नजर आमना जे लाल जे तरफा वो अल्लाह से असा के पैदा फरमायो तॾहिं त सिंध जो सरताज फरमाए तो न साईं भिटाई त भिटाई आहे न सुभान अल्लाह फरमाए तो झूपन में जांगिन के असल न आऊं जाई तोहमत मुही जीतन ते ओहूं तन हदाई आई बेटा से फरमायो जे करे असा पैदा ही न थियूं हा त मलाइक अल्लाह के डोरा पो कीअं ॾियनि हा कर ये तोहमत असा ते कीअं अचे हा कर पर अल्लाह से वरी फज़ल कया करम कया जो असा के अल्लाह से महबूब जे सदके पैदा फरमायो अग्यां बेटा साईं ॾाढी मज़े वारी ॻाल्हि तो करे सुभान अल्लाह पोयां चवंदा त पोइ ॿुधाईंदो बेटा साईं फरमाए थो त जहिड़ी आयां ओ जेई तेई तब बाणन जी आयां कान सरे ओ सरतिन रे केड़े तरफ काया केड़ा पयूं गुनेगार आयूं बदकार आयूं किन्ना आयूं कोझा आयूं पर वरी भी उन राणे रब जा आयूं अब घर में जे करे औलाद को नंढड़ी गलती कंदो आ त मां पी घर मां नाराज थी करे कढी छड़ींदा पर असां हेॾा वॾा गुनाह करियूं था अला छा छा करियूं था राणे रब करे डोरा पो न ॾिनूं त माना मुंहिंजी दुनिया मां निकिरी हलियो वञ कॾहिं अल्लाह से फरमायो आए हाय हिक गुनाह में ॾमा पी वेखण त कढन मुल्क निकाला अरे हिक गुनाह में ॾमा पी वेखण त कढन मुल्क निकाला पर लख गुनाह मेरा मालिक वेखे तब पर्दे पावण वाला
हजार